أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا لا تحرموا طيبات ما أحل الله لكم ولا تعتدوا إن الله لا يحب المعتدين وكلوا مما رزقكم الله حلالا طيبا واتقوا الله الذي أنتم به مؤمنون صدق الله العلي العظيم. درود शरीफ पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला नसरानियुनि जे उन तबक़े जो बयानु फरमायो हो जेको तबक़ो मुसलमाननि सां घणो क़ुर्ब ऐं वेझराई रखे पियो. जॾहिं त ख़ुदि क़ुर पाक पहिरियां बयानु करे छॾियो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन्नसारा औलिया, ए ईमान वारो यहूदियुनि ऐं नसरानियुनि खे पंहिंजो दिली दोस्त न बनायो. बाज़ुहुम औलिया बाज़, उहे हिक ॿिए जा दोस्त सचा थी सघनि था, तव्हांजा सचा दोस्त कॾहिं बि न थींदा. जॾहिं इहो फ़ैसिलो क़ुर पाक फरमाए छॾियो हो त ॻाल्हि ॼण त क़तई थी चुकी हुई त मुसलमान सां दिली दोस्ती यारी रखे, मुसलमान जी यहूदीअ या नसरानीअ सां दिली दोस्ती यारी रखणु जाइज़ कोन्हे. क़ुर पाक मना करे छॾियो. पर हलंदे हलंदे अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि ऐं नसरानियुनि जूं ख़बासतूं, शरारतूं, हरकतूं, इस्लाम जे मुख़ालिफ़ उन जूं साज़िशूं बयानु कंदे 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 एतिरी हद ताईं बयानु फरमायो त तरा कसीरम मिनहुम यतवल्लौन अल्लज़ीना कफ़रू लबिअस मा क़द्दमत लहुम अन सख़ित अल्लाहु अलैहिम व फ़िल अज़ाबि हुम ख़ालिदून. अल्लाह से फरमायो त तव्हां ॾिसंदव यहूदियुनि खे त उहे मुसलमाननि सां सख़्तु दुश्मनी कंदे नज़र ईंदा ऐं वरी नसरानियुनि खे ॾिसंदव त उहे तव्हांखे वल तजिदन्न अक़रबहुम मवद्दतन लिल्लज़ीना आमनु अल्लज़ीना क़ालू इन्ना नसारा, नसरानी वरी तव्हांखे मुसलमाननि सां कुझु वेझड़ाई कंदे नज़र ईंदा आहिनि. ॿई मुख़ालिफ़ क़ुवतूं, यहूदी ऐं नसरानी, ॿई इस्लाम जा दुश्मन. और अल्लाह से फरमायो त यहूदी कुझु सख़्तु सफ़ा ऐं ॿियनि खे बि बरगलाईंदा, पाण सां गॾाईंदा मुसलमाननि जे मुख़ालिफ़त में, नसरानी वरी कुझु घटि. हाणे इहा ॻाल्हि बयानु करे मुसलमाननि जे ज़हन में पहिरियां जेको तासुरु ॾिनो वियो त सफ़ा कटर इन सां कंहिं बि क़िस्म जी दिली दोस्ती यारी न रखो, वरी हीअ आयतूं बयानु करे थोरो उन ज़हन जे अंदरि जेका असांजी सूरत पैदा थिए पई त यहूदी ऐं नसरानी सफ़ा दुश्मन आहिनि, कंहिं बि क़िस्म जो उन सां तालुक़ु जाइज़ कोन्हे दिली तौर ते, इहो तासुरु पैदा थियो. हिन आयतुनि उन तासुर खे टोड़े करे हीअ तासुरु ॾिनो त यहूदी सफ़ा सख़्तु दुश्मन आहिनि, बिल्कुलु उन सां तालुक़ु जाइज़ कोन्हे, नसरानी कुझु वेझड़ाई रखनि था, तव्हां बि कुझु थोरो नरम रहो. तासुरु मिलियो. हाणे वरी 7 सिपारे जे शुरूआत में ई अल्लाह तबारक व तआला इन्हनि नसरानियुनि मां उहो तबक़ो चूंडे करे कढी बयानु फरमायो जेके मुसलमाननि सां वेझड़ाई या क़ुर्ब रखण जे करे आहिस्ते आहिस्ते हली करे मुसलमान थियनि था. उहे नसरानियुनि जा वॾा उलमा, मशाइख़ ऐं वॾा वॾा बुज़ुर्ग रहबानियत सां मुंसलिक जेके इंजील जा बहितरीन पैरोकार हुआ, उन्हनि इस्लाम क़बूल कयो त क़ुर पाक उन्हनि जे लाइ उहे लफ़्ज़ बि बयानु फरमाया जेके हुननि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़बान मुबारक मां क़ुर पाक जी तिलावत ॿुधी करे अखियुनि मां ॻोढ़ा ॻाणे हक़ सुञाणे करे इहे लफ़्ज़ चया, रब्बना आमन्ना फक्तुबना मा शाहिदीन, ओ रब असांजा असां ईमान बि आंदोसीं
ऐं असां जेको हक़ ॿुधोसीं उनखे मञियोसीं, यानी शाहिदी बि ॾियूं था त तूं बि सचो, तुंहिंजो पैगम्बर बि सचो, तुंहिंजो क़ुर बि सचो, असांखे उन्हनि शाहिदी ॾींदड़नि मां लेखिजां। हाणे गुज़िरियल आयतुनि में इहो तअसुर हो त जेके यहूदियत नसरानियत जे तासुरात खां पोइ नसरानी मुस्लमाननि सां वेझड़ाई रखनि पिया, आहिस्ते आहिस्ते उहे हली करे मुस्लमान थिया ऐं पक्का पुख़्ता थिया। ऐं नसरानियुनि मां जेके उन्हनि जा उलमा ऐं मशाइख़ सॾिजनि पिया, जेके रहबानियत सां मुंसलिक राहिब बुज़ुर्ग दरवेश अहले इल्म सॾिजनि पिया, उन्हनि जो लिबास बि अजीब हो, उन्हनि जी रहणी करणी बि अजीब हुई। आम माण्हुनि खां छिजी करे जबलनि ऐं पहाड़नि ऐं गारनि में रहंदा हुआ, सॼो सॼो ॾींहुं रोज़ो रखंदा हुआ, सॼी सॼी राति तहजुद ऐं नफ़िली निमाज़ूं पढ़ंदा हुआ। गोश्त चिकनाइट वारियूं शयूं सभु पाण ते हराम करे उन्हनि खां परे भॼी विया। घर वारनि सां निकाह ऐं उन्हनि सां इज़्दिवाजी तालुक़ में मुंसलिक थी करे पाण खे फासाइण, इन्हनि ॻाल्हियुनि खां बि परे भॼी विया। निकाह खे बि छॾे ॾिनो, पोइ बाबा निकाह कबो, पोइ घर वारनि जा हुकूक, पोइ उन्हनि जे रहणीअ करणीअ जो मसइलो, खाधे पीते लटे कपिड़े जो मसइलो, ॾाढी परेशानी थींदी, इहो बि गाफ़िल थींदासीं अलाह जे ज़िक्र खां। तंहिं करे निकाह वारे ख़फ़े मां ई जान छॾाए छॾियो। वरी अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं जिन जे खाइण सां शहवत पैदा थिए, चिकनाइट गोश्त मच्छीअ वारियूं शयूं, उन्हनि खे बि छॾे विया। जो निकाह जी ज़रूरत पवे त खाइण खे ई अहिड़ियुनि शयुनि खे छॾियो। वरी माण्हुनि सां रहण करण में ॾेतियूं लेतियूं, इख़्तिलाफ़, अदावतूं, नफ़रतूं, किन जे नज़रुनि मां किरण, कंहिंजे नज़रुनि में महबूब ऐं अज़ीज़ बणजनि, इहे शयूं बि ज़िक्र फ़िक्र खां गाफ़िल बनाइनि पियूं, उन्हनि खे बि छॾे विया। इहे सभु तालुकात छॾे करे गार ऐं जबलनि खे अपनाए करे वञी ख़ुदा जी इबादत कयूं, सॼो सॼो ॾींहुं रोज़ो, रातियुनि जो रातियूं इबादत। हाणे अहिड़े क़िस्म जी साराह ऐं तारीफ़ उन दौर जे मुस्लमाननि साहिबनि सगोरनि जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़बान मुबारक मां ॿुधी त साहिबनि सगोरनि पाण में गॾु थी करे हिकु अज़म कयो, बल्कि कसम खयो त यार हू इंजील जा पैरोकार हुआ त बि एॾी वॾी इबादत कंदा, पोइ उन्हनि जो दर्जो एॾो मथे थियो, क़ुर उन्हनि जी तारीफ़ थो करे त जॾहिं तूं तरा आयुनहुम तफ़ीज़ु मिन अद-दम'i मिम्मा अरफ़ू मिनल हक़, हक़ जॾहिं सुञापिजे नथो, सम्झी था वञनि, सुञाणनि था हक़ खे, त क़ुर बि ॿुधनि था त उन्हनि जे अखियुनि मां ॻोढ़ा वहंदे ॾिसंदे थो, क़ुर उन्हनि जी साराह थो करे। बसि कसम अलाह जे ज़ात जो, अॼु खां पोइ असां बि ईअं कंदासीं। हिकिड़नि साहिबनि सगोरनि चयो त बसि अॼु खां पोइ निकाह न कबो, जेको कयो आहे सो ठीकु, जिन नाहे कयो उन्हनि चयो त कोन कबो। बसि हिकिड़नि चयो त पोइ गोश्त खाइण वारियुनि शयुनि, चिकनाइट वारियुनि शयुनि खे बसि हराम कयोसीं, न खाइबो। हिकिड़नि चयो त बसि सॼो ॾींहुं रोज़ो रखिबो, निकाह ऐं ज़ालुनि खे अचड़ छॾियो। हिकिड़नि चयो त सॼी सॼी राति तहजुद पढ़बो, बसि ज़िक्र फ़िक्र ऐं इबादत। इहे राहिब बि असां खां ज़ोर, जॾहिं फ़ज़ीलत में उम्मत मुहम्मदी मथे, क़ुर पाक ज़बूर तौरात इंजील खां मथे, ऐं असांजो पैगम्बर ॿियनि पैगम्बरनि खां दर्जे हैसियत में मथे, इमामुर रसूल ख़ातमुल अंबिया आख़िरी पैगम्बर आहे, त पोइ असां पोइ ते छो थियूं? कसम अलाह जे ज़ात जो त असां ॿिन्हिनि शयुनि खे छॾे अॻिते वधंदासीं। बसि उन वक़्तु अल्लाह तबारक व तआला हीअ आयत क़ुर पाक जो नाज़िल फरमाए। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, तफ़सीर कुर्तुबी वारे बि लिखियो आहे, अल्लामा इमादुद्दीन इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, मुफ्ती शफ़ी अहमद रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह बि लिखियो आहे त हिकिड़ो ॿियो सबबु बि हुयो। साहिबनि सगोरनि जो हिकिड़ो वफ़द अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि आयो। अम्मा साहिण खां पुछा कयूं, अम्मा साहिण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी राति कीअं गुज़रंदी इहा त ॿुधायो, राति कीअं हूंदी? ॾींहं जो त असां सां हूंदा आहिनि, असांखे ख़बर आहे, जंगनि में बि असां सां हूंदा आहिनि, असांखे ख़बर आहे, फ़ैसिला कीअं कंदा आहिनि असांजा, असांखे ख़बर आहे। हुज़ूर जन जी इमामत, निमाज़ पढ़ाइणु, ख़ुतबो ॾियणु, तक़रीर करणु, फ़तवा ॾियणु, फ़ैसिला ॿुधाइणु कीअं आहे मालूम आहे। राति कीअं थी गुज़रे उहा तव्हां वटि थी गुज़रे, तव्हां ॿुधायो राति कीअं आहे? अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी राति बयानु कई त राति जो बीही करे इबादत कंदा आहिनि, घर वारनि जे हक़नि हुकूकनि खे बि अदा कंदा आहिनि, पर राति जो इबादत एतिरी कंदा आहिनि जो हुज़ूर साईं जन जा पेर मुबारक सुॼी वेंदा आहिनि। एतिरी इबादत कंदा आहिनि, सजदे में
अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो एतिरो रोअंदा आहिनि जो जंहिं जॻह ते सजदो था कनि उन जॻह वारी ज़मीन हुज़ूर जे ॻोड़नि मां आली गप थी वेंदी आहे। हुज़ूर साईं पंहिंजे उम्मत जे बख़्शिश जे लाइ दुआऊं घुरंदे एतिरो था रोअनि जो चहिरे मुबारक तां, गलनि मुबारकनि तां ॻोड़ा ॻड़ंदे, ॾाड़ीअ मां किरास थींदे दामन ते था किरनि। ऐं राति जो बि एॾी वॾी इबादत कनि था, रुकू त यको रुकू, सजदो त यको सजदो। अम्मा आयशा साईं जॾहिं बयानु कयो, फरमायो त हुज़ूर जन हिकिड़े भेरे सजदे में हुया, एॾो सजदो डिघो मूंखे ख़दशो महसूसु थियो, ख़ुदा ख़ैर करे हुज़ूर जन अलाह खे प्यारा न थी विया आहिनि अलाए छा, छुरनी कोन था, यको सजदो। मां छा कयो, पंहिंजे हथ जी ईअं तिरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पेर खे थोरो ईअं घसाई त हुज़ूर जन थोरो पेर चोरियो, मूंखे तसली थी त हुज़ूर जन सही सलामत। एॾी वॾी इबादत कंदा, एॾो वॾो अल्लाह ताला जे इबादत में हुज़ूर जन खे सुकून ईंदो। सहाबा किराम जॾहिं ॿुधो त हुज़ूर जन एॾी माना पाण ते मुशक़त करे बि इबादतूं कंदा, पोइ साहिब सॻुरनि बि कसम कयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे त अल्लाह ताला माफ़ करे छॾियो आहे। क़ुरान पाक में हदीस क़ुदसी खोड़ सारियूं बयान आहिनि त हुज़ूर जन खे त अल्लाह ताला सभु कुझु माफ़ करे छॾियो आहे। हुज़ूर जन त बिल्कुलु महफ़ूज़ मासूम बि आहिनि, पोइ बि एॾी वॾी इबादत कनि था। ऐं असांखे त सख़्तु इबादत करण जी ज़रूरत आहे। असां त विख ते कमनि कोताहिनि सां भरियल आहियूं। असांजी माज़ी गुनाहनि में असांजो हाल बि शैतान जे चंबे में जकड़ियल आहे। अल्लाह महफ़ूज़ रखे, कसम खणी चयूं था अॼु खां पोइ असां बि पाण ते ईअं मुशक़त करे इबादत कबी। खाइण पीअण खे छॾिबो, निकाहनि खे छॾिबो, माण्हुनि खे छॾे ॾिबो, तनाई अख़्तियार कबी, गोश्त चिकनाइण छॾिबी, ज़ालुनि ऐं निकाहनि खे पोइते कबो, बसि इबादत कबी। कसम खणी विधमि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ इन ॻाल्हि जी मालूमात थी त साहिबनि सॻुरनि असांजो हे ॻाल्हियूं ॿुधी ऐं ॾिसी, रातियूं असांजो ॾिसी कसम खणी करे पाण ते इहे शयूं कुझु हलाल शयूं हराम करे छॾियूं आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साहिबा किराम खे घुराए करे हिकिड़ो ख़ुतबो ॼण फरमायो। पाण फरमायूं त छा थियो आहे तव्हांखे, अल्लाह ताला जे हलाल थियल शयुनि खे हराम था कयो। मां निकाह बि कंदो आहियां, राति जी इबादत बि कंदो आहियां, ऐं मां रोज़ो बि रखंदो आहियां, कॾहिं रोज़े खे छॾे बि ॾींदो आहियां, अफ़्तार कंदो आहियां, खाईंदो पीअंदो रहंदो आहियां, माण्हुनि सां गॾिजी रहंदो आहियां, वापारु ॾेती ओधर कर्ज़ मामलात इहे बि माण्हुनि सां हलनि था, ऐं अल्लाह जी इबादत बि कंदो आहियां। पोइ तव्हांखे छा चयो जो मुंहिंजे तरीक़े खे छॾे करे हलाल शयुनि खे हराम था कयो ऐं रहबानियत राहिबनि वांगुरु तव्हां पंहिंजो पाण खे ज़ारनि में निकाहनि खां परे करे ईअं छिनी करे पाण खे रखो था। यादि रखो, जेको मुंहिंजे तरीक़े ते ईंदो उहो मुंहिंजो आहे, जेको मुंहिंजे तरीक़े खे छॾे वियो उहो मुंहिंजो न आहे। बसि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहिड़ो दड़के जो ख़िताब फरमायो, उन वक़्तु साहिबा किराम खे अहसासु थियो त वाक़ई असां त जल्दबाज़ी में अची करे कसम खणी करे ई पाण ते हलाल शयूं हराम करे विधियूं आहिनि। पोइ अल्लाह तबारक व तआला पहिरियां तंबीह तौर ते हीअ आयतूं नाज़िल फरमायूं, उन खां पोइ साहिबा किराम जे हिन कसम जे कफ़ारे तौर ते वरी ॿियूं आयतूं बयानु फरमायूं, उहे ईंदड़ आयतुनि में ईंदो। फ़िलहालु एतिरो जेतिरो थियो उन जो तर्जुमो कजे। तवजो कयो, अल्लाह तबारक व तआला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो। इहो एॾो वॾो प्यारो लफ़्ज़ आहे अल्लाह ताला जो। जॾहिं बि को नओं हुकुम बयानु कंदो आहे न त या अय्युहल्लज़ीना आमनू, मोमिननि खे सॾे करे नओं हुकुम कंदो आहे। या अय्युहन्नास, सभिनी इंसान खे न सॾियो अथई, मोमिन सॾींदो आहे। मोमिन जेके चयो वठनि, जीअं घर में जेको चयो वठंदो आहे वरी वरी उनखे सॾु कबो आहे। अल्लाह ताला खे यकीन आहे, रब जे ज़ात खे इल्मु आहे त मुंहिंजो चयो जेको न मोमिन वठंदा, सॾे करे मोमिननि खे मुख़ातिब कयो अथई। हर नओं हुकुम या अय्युहल्लज़ीना आमनू जे लफ़्ज़नि सां बयानु कई। चई, ए मुंहिंजा सदोरा बानो मोमिनो, ला तुहर्रिमू तय्यिबाति मा अहल्लल्लाहु लकुम, हराम न कयो पाक शयूं उहे जिन खे अल्लाह तव्हां ते हलाल कयो आहे, हराम न कयो। लफ़्ज़ केॾो प्यारो फरमाई, ओ सदोरो। मोमिन हिकु प्यारो लफ़्ज़ आहे। रब जंहिंखे मञे मोमिन त मञे, उन बाने जी क़बूलियत आहे न। जंहिंखे रब चवे मोमिन त उन बाने जी क़बूलियत आई आहे। तॾहिं बुज़ुर्गनि लिखियो आहे, मौलाना ताज मोहम्मद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जन लिखियो आहे, मुंहिंजा सदोरा बानो। हर साईं ॿीहर वारा फरमाईंदा, मुंहिंजा प्यारा बानो। माना बुज़ुर्गनि इन लफ़्ज़ जो तर्जुमो वणाइण ख़ातिर, जीअं रब ईमान जो लफ़्ज़ मोमिननि जो चयो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू, अरब माण्हू सम्झनि था इन लफ़्ज़ में केॾी कशिश आहे, त असां वरी इन अरब जो अरबी लफ़्ज़ जो तर्जुमो कंदासीं त पंहिंजे ॿोलीअ जो उहो कशिश जो लफ़्ज़ मिलाईंदासीं। त मुंहिंजा प्यारा बानो, अल्लाह से फरमायो, मुंहिंजे हलाल थियल शयुनि खे हराम न कयो। वला तातदू, हदूं न टपो, हद न उरांगियो।
जेका मां हद बयान कई आहे उन ते रहो। इन अल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन, अल्लाह ताला हदुनि टपंदड़ बाननि खे पसंदि न कंदो आहे। हद न टपो। मां तव्हांखे हद ॾिनी आहे, गोश्त मच्छियूं खाओ पीओ, वरी जे शहवत तव्हांजी जिस्म में भड़के त निकाह कयो जाइज़ तरीक़े सां। हिकिड़ी अञा तव्हांखे ज़रूरत हुजे, खाओ पीओ, ज़रूरत हुजे, ख़र्चो इंसाफ़ पूरो करे सघो था, ॿी कयो, टी कयो, चइनि ताईं तव्हांखे ॾिनी आहे। छो था घर वारनि खे छॾियो? छो था खाइण पीअण वारे हलाल शयुनि खे छॾे करे कमज़ोर थी करे ग़ारनि में वञो? ला रहबानियत फिल इस्लाम, इस्लाम में नसराननि वारी रहबानियत कान्हे का? माण्हुनि खे छॾियो, मामलात खे छॾियो, खाइण पीअण खे छॾियो, निकाह खे छॾियो, तनाई वञी अख़्तियार कयो। न, माण्हुनि जे हुजूम में रहो, माण्हुनि जी तरबियत कयो, पंहिंजो पाण खे आइडियल नमूने तौर ते पेश करे ॾेखारियो। मुंहिंजो नबी तव्हांजे विच में पियो आहे न, निकाह बि करे पियो, घर वारनि जा हक़ हुक़ूक़ बि अदा करे पियो, जंगियूं बि करे पियो, तव्हांजी तरबियत बि करे पियो, तव्हां सां गॾु मैदान जंग में बीह करे खून बि वहाए पियो। मुंहिंजे नबीअ खे ॾिसंदा वञो, ईअं कंदा वञो। पोइ तव्हां मुंहिंजे नबीअ जो तरीक़ो छॾे करे हदूं असांजूं बयानु थियल उन्हनि खे टोड़ियो था। अल्लाह तातदू, हदूं न टपो। इन अल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन, हदूं टपंदड़ बाननि खे रब पसंदि न कंदो आहे। साईं छा कयूं पोइ भला? फरमाई वकुलू मिम्मा रज़क़कुमुल्लाहु हलालन तय्यबा, जिन खे हलाल ऐं पाक असां तव्हांखे करे ॾिनियूं आहिनि जेके शयूं, उनखे खाओ पीओ। अत्तक़ुल्लाह अल्लज़ी अंतुम बिही मुमिनून, जेकॾहिं मोमिन आहियो अल्लाह खां डिॼो, अल्लाह ताला जे अहकामनि खे अखियुनि ते रखी करे अमल कयो, ख़ुदा खां डिॼंदा बि रहो। अंतुम बिही मुमिनून, छो त तव्हां रब जे मथां मोमिन ईमान आणे चुका आहियो न। रब तव्हांखे मोमिन मञे थो, तव्हां हुन ते ईमान आणे चुका आहियो, क़ुर ते नबीअ ते। हाणे क़ुर ऐं नबीअ वारे तरीक़े खे छॾे पंहिंजो रस्तो अख़्तियार न कयो, इन तरीक़े ते रहो। पोइ हाणे इन आयतुनि जे बयानु करण खां पोइ सहाबा किराम खे जॾहिं अहसासु थियो त असां त जल्दबाज़ीअ में इहे लफ़्ज़ चया, पोइ अल्लाह ताला उन्हनि सहाबा किराम जी इहा बि हिकिड़े क़िस्म जी तरबियत आहे। अल्लाह पंहिंजे पैगंबर जे मौजूदगीअ में पैगंबर जे शागिर्दनि जी तरबियत पियो करे। हिकु नज़र सां ॾिसबो त सहाबा किराम जी तरबियत साज़ी थी हले, हिकु नज़र सां ॾिसबो त पंहिंजे नबीअ खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला आला इल्म, आला मक़ाम, आला पाए जो अख़लाक सेखारे करे पंहिंजे शागिर्दनि खे सेखारण वारो अंदाज़ सेखारियो आहे। हिकु तरफ़ खां ॾिसो त उस्ताद जी बि तरबियत आहे, ॿिए तरफ़ खां ॾिसो त उस्ताद जे हथां शागिर्दनि जी तरबियत आहे। ॾिसो त इहो मुक़दस रिश्तो कीअं थो रब जोड़ींदो ठाहींदो हले। पंहिंजे नबीअ खे बि तरबियत करे पियो, पंहिंजे नबीअ जे हथां उहे शागिर्द बि तरबियत करे पियो। उन्हनि जे तरबियत खां पोइ उन्हनि खे पाक साफ़ शफ़ाफ़ बनाए, उन्हनि जे लाइ रज़ामंदीअ जो फ़ैसिलो सर्टिफिकेट ॾेई करे दुनिया जे आॾो उन्हनि खे नमूने तौर ते पेश करे दुनिया खे ॿुधाए छॾे रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। इन्हनि खे तरबियत करे मां तयारु कयो आहे न, मां इन्हनि सां राज़ी, इहे मूंसां राज़ी। तॾहिं अल्लाह जे नबीअ पोइ फरमायो असहाबी कन्नुजुम बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम, सभु मुंहिंजा सहाबी सितारनि वांगुरु आहिनि, जंहिं बि हिक जे पोयां लॻंदो हिदायत वारो रस्तो पाईंदो। इहा तरबियत हुई, इहा तालीम हुई, इहो माहौल हो जेको अल्लाह ताला क़ुर पाक जे हिन आयतुनि जे ज़रिए बयानु करे तव्हां असांखे बि सेखारियो त जीअं मुंहिंजो नबी तरबियत करे पियो, सिखो। तरबियत करण वारा घर जा सरबराह, वॾा वॾा हैसियत रखण वारा मुअज़्ज़ज़ मुक़द्दस माण्हू जेके हो, सिखो पंहिंजे मातहत माण्हू जी तरबियत ईअं कयो शफ़क़त ऐं प्यार सां। ऐं वरी जेके तरबियत वठण वारा आहिनि उन्हनि खे बि ॼण त इहा आयतूं सेखारणु पियूं त जीअं जीअं तव्हांखे हुकुम मिलंदो वञे उन ते अजाया फुज़ूल एतिराज़ छॾे करे आमारनि खे अहकामनि खे मञींदा वञो, इताअत कंदा वञो। इन में तव्हां सां सभिनी जी भलाई आहे। तॾहिं अल्लाह से फरमायो वत्तक़ुल्लाह अल्लज़ी, हिकु त लफ़्ज़ फरमाई ला तातदू, हदूं न टपो, वरी फरमाई ख़ुदा खां डिॼो, छो त तव्हां हुनखे मञींदा आहियो न, मोमिन थी चुका आहियो, ईमान आणे चुका आहियो। हाणे उन्हनि ते फुज़ूल ला तसअलू अन अशयाइन तुबद लकुम तसउकुम, एॾा लफ़्ज़ फरमाई, अहिड़ा फुज़ूल सवाल न कयो जो उन्हनि जो जवाबु तव्हांखे ॿुधायूं त तव्हांखे ॾुखियो लॻे। एॾी वॾी तरबियत ऐं तालीम कई वई। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावा